फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम। रब साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हां मूंखे यादि कंदो त मां तव्हांखे यादि कंदुमि। अल्लाह जे ज़िक्र करण में अल्लाह तबारक व तआला एॾी बरकत रखी आहे जो रब साईं फरमाए थो तव्हां मूंखे ज़मीन ते यादि कयो त मां तव्हांखे आसमान ते यादि कंदुमि। तव्हां जेकॾहिं अकेला में यादि कंदो त मां रब बि तव्हांखे अकेलो यादि कंदुमि। जेकॾहिं तव्हां मजलिस में वेही करे मूं रब जो तज़किरो कंदो त मां रब तव्हांजो अहिड़ी मजलिस में तज़किरो कंदुमि जेका तव्हां वारी मजलिस खां भली हूंदी, यानी फ़रिश्तनि जी मजलिस में। तंहिंजे करे इंसान जेको ज़िंदगी गुज़ारे उहा अल्लाह जे ज़िक्र सां इंसान जी ज़ुबान आली हुजे। जीअं हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त ज़िक्र करण वारो ज़िंदा जे मिसाल आहे, न ज़िक्र करण वारो मुर्दा जे मिसाल आहे। इंसान जी दिलि मरी थी वञे पई, न निमाज़ पढ़े, न रोज़ा रखे, न अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं वेही करे तौबा इस्तिग़फ़ार कए, न वरी अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र करे थो। इहा दिलि रब साईं फरमाए थो ईअं ई ॼाण त मुअल आहे। छो त जॾहिं इंसानु मरी वेंदो, मरण खां बाद में इंसान खे दुनिया जी कंहिं बि शइ जे मथां हसरत ऐं अफ़सोस न थींदो सवाइ हिकिड़े वक़्त जे जेको अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली वक़्तु गुज़रियो हूंदो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र वेही करे इंसान करे, ज़िक्र करे, अल्लाह 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 जो ज़िक्र कंदो रहे इंसान। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे जंहिंजो मफ़हूम इहा आहे त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुज़र थींदो पर जहन्नम खां। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे कननि ते आवाज़ पहुचंदो या हन्नान या मन्नान जो। अफ़सोस ऐं हसरत में बीह रहंदो जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम, अजीब जो सड़नि था जहन्नम में, जहन्नम जी बाह में, पोइ बि अल्लाह जो ज़िक्र जो आवाज़ अचे थो पियो। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जल्दी वञी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श जे साम्हूं सजदो कंदो त अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमाईंदो इरफ़ा रासक या जिब्राईल, जिब्राईल कंध मथे कर। छा वजह जो तूं मूं रब जे साम्हूं अॼु अची करे अर्श जे साम्हूं सजदो करे थो पियो? अल्लाह तबारक व तआला त ॼाणे थो पियो त जिब्राईल छो सजदो कयो, पर पोइ बि अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खां सुवाल कंदो त छा वजह आहे, कहिड़े वजह जे करे तूं मूं रब जे साम्हूं सजदो कयो आहे? त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कंदो साईं हींअर हाणे जहन्नम खां गुज़र थियो आहे, जहन्नम में सड़ंदे सड़ंदे भी बाना तुंहिंजो ज़िक्र करनि था या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान। ऐं रब मां सिफ़ारिश कयां थो त इन्हनि माण्हुनि खे जेके जहन्नम जी बाह में तुंहिंजो ज़िक्र करनि था इन्हनि खे जहन्नम खां आज़ादु कयो वञे। त अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमाईंदो तूं वञ ऐं जहन्नम जे दारोगे खे चओ त इहे माण्हू जेके ज़िक्र करनि था उहे तोखे कढी ॾे। पोइ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे जहन्नम जे दरवाज़े खे खड़काईंदो, जहन्नम जो दारोगो निकिरी ईंदो। अल्लाह तबारक व तआला जे हुकुम जे मुवाफ़िक़ जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे चवंदो अल्लाह ताला हुकुम करे थो पियो त इहे माण्हू जेके जहन्नम में ज़िक्र करनि था, जहन्नम जे दारोगे खे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदो जेको ज़िक्र हाणे तूं बि ॿुधे थो मां बि ॿुधां थो, इहे माण्हू मूंखे कढी ॾे, मां अल्लाह तबारक व तआला ॾे खणी वञा। त हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे चवण खां बाद में उहो जहन्नम जो दारोगो जहन्नम में लही पवंदो, जहन्नम में ॻोल्हे 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 थकिजी करे मोटी ईंदो ऐं अची करे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवंदो त अॼु ॾींहुं जहन्नम मुंहिंजे साम्हूं ईअं आहे जीअं माउ जे साम्हूं पंहिंजा ॿार हूंदा आहिनि। याने हज़ारनि ॿारनि में जेकॾहिं कंहिं बि माई जो ॿारु गॾु हुजे त माई वञी करे उहा पंहिंजे ॿार जे मथां हथु रखंदी आहे, छो त माउ पंहिंजे ॿार खे चङी तरह सुञाणींदी आहे त हीउ मुंहिंजो बचो आहे। त जहन्नम जो दारोगो चवंदो त मां अॼु ॾींहुं चङी तरह इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहियां त फ़िलाणो माण्हू फ़िलाणी जॻह ते फ़िलाणी कुंड में जहन्नम में सड़े थो पियो, त सॼी जहन्नम घुमी आयो आहियां पर इहे माण्हू मूंखे नथा लभनि पिया जेके अल्लाह जो ज़िक्र करनि था पिया। त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम तकड़ में वञी करे वरी अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श जे साम्हूं सजदो कंदो त अल्लाह तबारक व तआला वरी जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे साॻी ॻाल्हि कंदो इरफ़ा रासक या जिब्राईल, जिब्राईल उथी मां तोखे चवंदुमि मुंहिंजा बाना वठी आ उहे किथे आहिनि? त जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कंदो रब जहन्नम जो दारोगो चए थो उहे माण्हू मूंखे नथा लभनि जेके जहन्नम में तुंहिंजो ज़िक्र करनि था पिया। त अल्लाह तबारक व तआला इल्मु अता कंदो हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे वञ जहन्नम जे दारोगे खे चओ फ़िलाणी कुंड में फ़िलाणे परदनि में वेढ़ा करे फ़िलाणी ऊंधाई जहन्नम में उहे सड़नि था पिया, इहे मूंखे कढी ॾे।
पोइ अल्लाह तबारक व ताला जॾहिं इल्म अता कंदो हज़रत जिब्राइल खे, जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे जहन्नम जे दारोगे खे चवंदो त जहन्नम जो दारोगो लही वेंदो ऐं उन्हनि ॿिनि माण्हुनि खे खणी ईंदो, उन्हनि ॿिनि माण्हुनि खे खणी ईंदो। हालत अहिड़ी हूंदी उन्हनि ॿिनि माण्हुनि जी जो सड़ी कारा कोयला थी चुका हूंदा। ही हथ जेके सो पुठीअ जे पोयां जहन्नम जे ज़ंजीरनि सां ॿधा पिया हूंदा, ही पेर जेके आहिनि जहन्नम जे ज़ंजीरनि सां इंसान जे गर्दन खे ॿधा पिया हूंदा। सॼे जिस्म ते जहन्नम जा नाग ऐं विछूं चढ़ियल हूंदा। त जहन्नम जो दारोगो खणी करे हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो ऐं हिकिड़ो छंडको ॾींदो। जॾहिं छंडको ॾींदो त उहे कड़ा, उहे ज़ंजीरूं जंहिंसां उन मुस्लमान जा हथ ऐं पेर ॿधा पिया सभु किरी पवंदा। वरी खणी करे उहो मुस्लमान जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं जहन्नम जो दारोगो ॿियो छंडको ॾींदो त उहे सॼा जेके नांग विछूं जहन्नम जा हूंदा उहे किरी पिया हूंदा। पोइ अल्लाह तबारक व ताला ॾे जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि माण्हुनि खे वठी ईंदो। तकड़ में जॾहिं वठी ईंदो अल्लाह तबारक व ताला ॾिसंदो त जिब्राइल मुंहिंजे ॿारनि खे वठी थो अचे पियो। अल्लाह ताला हुकुम कंदो हेॾे न, बल्कि जहन्नम जन्नत जे दरवाज़े ते नार हले थी आबे हयात, अॻु में वञी करे इन्हनि खे उते तड़ कराए पोइ मूं रब ॾे वठी आ। जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि ॿिनि माण्हुनि खे आबे हयात में तड़ कराईंदो त एॾा हसीन ऐं जमील थी पवंदा जेके जहन्नम जे सड़ण जे करे, जहन्नम जी बाहि जे सड़ण जे करे उन्हनि जे जिस्म ते दाग़ थिया हूंदा, सभु ख़तमु थी वेंदा। जॾहिं अल्लाह ताला जे साम्हूं ईंदा अल्लाह तबारक व ताला उन्हनि खां पुछा कंदो ॾियार जहन्नम में विधो मां बदअमली जे करे पोइ बि मूं रब जो ज़िक्र कयो पिया। उहे जवाबु ॾींदा रब दुनिया जे अंदरि रही करे असां गुनाहगार हुयासीं, असां जेको आहे सो निमाज़ न पढ़ीसीं, रोज़ा न रखियासीं, गुनाह असां खां थी विया। रब असां अॼु बि तुंहिंजी रहमत खां नाउमीद न हुयासीं। असांखे उमेद ही जेकॾहिं अॼु जहन्नम मां निजात ॾियण वारी ज़ात आहे त उहा तुंहिंजी ज़ात आहे। तंहिंजे करे रब एॾी वॾी उमेद रखी करे तुंहिंजो ज़िक्र कयूं पिया। त अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो वाक़ई जेकॾहिं तव्हां मूं में एॾी वॾी उमेद रखी आहे त अॼु ॾींहुं मां रब तव्हांखे गुनाह सभु माफ़ु करे जन्नत में मोकिले थो छॾियां पियो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला जे ज़िक्र में एॾी वॾी बरकत आहे जो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे ज़िक्र करण जे करे इंसान जा गुनाह माफ़ थो करे पियो। दुआ कयो अल्लाह तबारक व ताला जेका तव्हां असांखे ज़िंदगी अता करे, अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।